अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैंने तो खुश हूँ ठीक ठाक हूँ। हाज़िर थी आज तव्हांजे साम्हूं फेस टू फेस अॼु तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो रियासत ड्रामे जे बारे में दोस्तों। त रियासत ड्रामे जी बहितरीन शूटिंग हली रही है। अॼु दोस्तनि तव्हां ॿारनि सां हिकु अपडेट शेयर करणी हुई दोस्तों। जीअं त मां तव्हांखे ॾसींदो हलां त पहिरियों स्पेल जेको आहे त रियासत ड्रामे जो मुकमल थी चुको आहे दोस्तों। ऐं खजू साहब जेको हाणे ॿिएं स्पेल में हथु विझंदो ऐं ॿिएं स्पेल जी शूटिंग जी जेके तयारियूं हली रहियूं आहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे इहे डिटेल जेका मां अपडेट ॾेई रहियो आहियां दोस्तों, त हिनजे करे ॾेई रहियो आहियां त जीअं त तव्हांखे ख़बर आहे, जीअं त मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायुमि त जेको आहे त पहिरियों स्पेल हिन जो मुकमल थी वियो आहे ऐं ॿिएं स्पेल जी तयारी हली रही आहे। ॿिए स्पेल जी शूटिंग जी जेका आहे त तयारी हली रही आहे। हाणे तमामु जल्दी जेको आहे ॿियो स्पेल शूटिंग कयो वेंदो ऐं ॿिएं स्पेल शूटिंग करण खां पोइ जॾहिं टें स्पेल जी तयारी थींदी आहे दोस्तों, त ड्रामो जेको आहे त स्क्रीन ते ऑन कयो वेंदो आहे। छो त हिन जा ॿ स्पेल जॾहिं मुकमल थी वेंदा आहिनि दोस्तों, त स्क्रीन ते ड्रामो जेको आहे त ऑन कयो वेंदो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे तमामु जल्द जेको आहे त हिन महीने में ई थी सघे थो त हिन जा टीज़र जेको तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं हे स्पेल पूरो थींदो ॿियो स्पेल दोस्तों, त ड्रामो स्क्रीन ते तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो ऐं धमाकेदार जीअं त तव्हां शूटिंग जूं पिक्चर तव्हांखे ॾेखारींदा आहियूं असां तव्हांखे पंहिंजी वीडियोज़ में। त बहितरीनु तरीक़े सां जेको रियासत ड्रामो शूट थियो आहे दोस्तों, त हुन जो को मिसाल ई न आहे। ऐं खजू साहब ॿिएं स्पेल में बि जेका पंहिंजी महिनत जेका ॾेखारे थो ऐं हुनजी महिनत में जेको रंग असांखे नज़र अचे थो त बहितरीनु तरीक़े सां हू पंहिंजो कमु करे रहियो आहे। ऐं तमामु जल्द जेको आहे त हाणे तव्हांखे KTN ते रियासत ड्रामे जा टीज़र ॾिसण में ईंदा। ऐं हे स्पेल जेको आहे त ज़बरदस्तु रहियो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु स्पेल में 25 एपिसोड हूंदा आहिनि ऐं ॿिनि स्पेलनि जा 50 एपिसोड थींदा आहिनि। जॾहिं 50 एपिसोड मुकमल थींदा आहिनि ऐं पोइ ते माना ड्रामो स्क्रीन ते ऑन थींदो आहे ऐं हुननि खे जीअं वरी रिकॉर्डिंग में आसानी थिए, जीअं त एपिसोडनि जेके माना पुॼंदा अचनि इन हिसाब सां हू माना 50 एपिसोड रिकॉर्ड करे पोइ स्क्रीन ते ऑन कंदा आहिनि। जीअं एपिसोड असांजा माना ऑन हुजनि हलंदा वञनि, हेॾो असां वरी रिकॉर्डिंग में मुकमल कयूं। छो त सोप सीरियल हूंदा आहिनि, हुननि जा 100 एपिसोड बि थी सघनि था या अञा बि मथे थी सघनि था दोस्तों। त हिन हिसाब सां 50 एपिसोड 2 स्पेल माना मुकमल करे पोइ स्क्रीन ते ड्रामो ऑन कयो वेंदो आहे। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। ऐं हीअ ड्रामो जेको रियासत आहे त तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे दोस्तों। सिंध सलामत साथ सलामत सदाईं गॾु जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मालिक जी पनाह में हुजो। ख़ुदा हाफ़िज़।